ही कैनेडा जे पीटरपुर जे भरिसां आहे राइस लेक। बिल्कुलु जॾहिं असां राइस लेक जो नालो ॿुधंदा आहियूं त असां वटि राइस केनाल ज़हन में अची वेंदो आहे, जंहिं ते असां वटि चांवरनि जो फसल थो थिए, सारियूं थियूं थियनि, सॼो लाड़काणो ऐं दादू बेल्ट। सो हिते असां घुमण आया आहियूं। प्यारो इनाम शेख गॾु आहे असां सां। प्यारा, हीअ ॾिसो था मंज़र, ऐं हीअ जेके घर आहिनि सो ही टूरिज़म जे हवाले सां काफ़ी जेके वाटर फ्रंट घर आहिनि उहे यूज़ कंदा आहिनि। समर में टूरिज़म हिते तमामु घणो थींदो आहे, माण्हू घुमण ईंदा आहिनि, रिज़ॉर्ट्स आहिनि। सो तव्हां असांखे ॿुधायो ही जेके टूरिज़म जे हवाले सां ऐं ही जेके राइस लेक खे तव्हां राइस केनाल सां कीअं लिंक कंदव? हाणे राइस केनाल त वरी हाणे तव्हां ॾिसंदव न त पोइ जेको आहे सो बेहोश थी वेंदो, अहिड़ो हाल हुनजो थी वियो आहे। हिकिड़ो त शहर में तमामु घणो अची वियो आहे, ऐं ॿियो त हुनजी जेको मेंटेनेंस आहे उहा तमामु पुअर आहे। हिते तव्हां ॾिसो त अवाम हुजे या हुकूमत हुजे या हितां जी म्यूनसिपालिटी हुजे, उन हिन जेको आहे सो जेको ढंढ आहे राइस लेक, इनखे जंहिं तरीक़े सां मेंटेन कयो आहे, इहो तव्हां अंदाज़ो लॻायो त कीअं मुहज़िब क़ौमूं पंहिंजे नंढियुनि नंढियुनि शयुनि खे तमामु सुहिणे नमूने सां मेंटेन कनि थियूं ऐं उन्हनि खे कमर्शियल पर्पज़ जे लाइ इस्तेमालु कनि थियूं, ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजी सकाफ़ती सुञाणप जे लाइ बि कतब आणनि थियूं। मां सम्झां थो त हिन खां तमामु घणी वॾी ढंढ आहे असांजी किंजर जो पाणी बि ब्लू वाटर आहे, ॾाढी सुठी लोकेशन ते आहे। पर तव्हांखे ख़बर आहे त उते इन किंजर खे डेवलप करण जे नाले में करोड़ अरब रुपया खाई विया हूंदा, पर उनखे हिन स्टैंडर्ड जो बि न बणायो अथऊं जो पंहिंजा माण्हू अचे ऐं हिते जेको आहे हिननि जेके रिज़ॉर्ट्स तव्हां इशारो कयो, इन्हनि में अची रहनि, राति गुज़ारनि, सुकून सां वञनि। तव्हां पाण हलिया आहियूं कई दफ़ा किंजर जो, उते अहिड़ो इंतिज़ाम आहे जो माण्हू मच्छर पटे नाड़ कंदा आहिनि पूरी राति। वञो त वॉशरूम जेको कमोड कमु नथो करे, वञो त ॿियूं जेके शयूं हिन घुर्बल उहे मौजूदु कोन्हनि। हिकिड़े माण्हूअ जी जेका आहे सा अजारादारी आहे, जेको कैंटीन हलाए थो हिते तव्हां परियां पाण हलियासीं अॻो, ॾिसो केॾी हिकिड़ी नंढा मुख़्तसिर ॿ टे दुकान आहिनि, उन में हर शइ ज़िंदगीअ जी मौजूदु आहे। अच्छा, तव्हां हिते हिकिड़ी ॿी शइ ॾिठी हूंदी, तव्हांखे अंदाज़ो हूंदो त जीअं असां वटि हद खां वधीक उते काठ बि आहे, हिते का बिल्डिंग तव्हांखे नज़र नथी अचे। हिन काठ खे जेको आहे सो तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में नंढा नंढा हिननि जा कैबिन टाइप घर ठाहिनि था। त तव्हां इन कम खे कीअं था ॾिसो त न हिते एॾो को पॉल्यूशन आहे, न हिते एॾो को हिनखे तंग करे, हिते तव्हांखे को प्लास्टिक जी हिकिड़ी शॉपर या बोतल बि नज़र नथी अचे, सफ़ाई सुथरा ऐं सुकून आहे। त हीअ जेका कंस्ट्रक्शन आहे हिनखे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो न, हिन हाणे हितां जी हुकूमत जो हिन मामले में पॉलिसी आहे त हेतिरो % काठ वढिणो आहे, अदरवाइज़ उहो काठ जेको आहे सो या त ज़ाया थी वेंदो, या पोइ बाहियूं थियूं लॻनि हिते, या उनजो मिसयूज़ थींदो। तंहिंजे करे उहा जेका परसेंटेज हिते वणनि जी हिकिड़े डिसिप्लिन सां कटाई थिए थी, ऐं ॿी उनखां डबल पोखाई थिए थी, त उन्हनि मां ही जेके हिननि नंढा घर ठाहिया आहिनि, इहे हितां जे मौसम जे लिहाज़ खां, इवन असांजे मौसम जे लिहाज़ खां बि बहितरीनु घर आहिनि। एॾी गर्मी थिए थी त उहे कंफर्टेबल आहिनि, उन सां गॾु तमामु इकनॉमिकल आहिनि, हिननि जी मेंटेनेंस ते घणो ख़र्चु नथो अचे। ऐं टी ॻाल्हि इहा आहे त हे घर जेके आहिनि ॾिसण में केॾा सुहिणा था नज़र अचनि। तव्हां ॾिसो त घर माण्हू जे जमालियाती लिहाज़ खां बि उहो हिकिड़ो बहितर आहे। होॾे ॾिसो नओं घरु ठहे पियो साम्हूं, त इहे हिन जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। ऐं उन सां कंक्रीट तव्हां असांजा ॾिसो त सॼा जबल जेके आहिनि उहे कटिजी नाड़ थिया आहिनि। रोहिड़ी जो जबल जंहिं लाइ चवनि था त उहो मिलियंस ऑफ ईयर्स पुराणो जबल आहे, उहो पुराणो जबल जेको आहे उहो तक़रीबन हाणे फ्लैट थी वियो आहे। रोहिड़ीअ जा जबल या ॿिया जेके असांजा खोड़ इन क़िस्म जा तारीख़ी जायूं आहिनि, कारूंजर जे पोयां लॻियल आहिनि, त हे हिन क़िस्म जा ॾिसो रिज़ॉर्ट हिननि खे साल में $100 कमाए बि ॾियनि था, माण्हुनि खे बि एंटरटेन कनि था। हिते इन्हनि हे जेके ॾिसो था रिज़ॉर्ट्स, हिते दर्जन माण्हुनि जी आमदनी आहे। इहे हिननि खे किराए ते ॾियनि था $50, $80, $100 पर नाइट।
2-3 हज़ार उन्हनि खे मिली था वञनि, ऐं उन सां हिकिड़ो ठीकु ठाक घर हली थो वञे।